अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार बाबा आला मौजू कलाम। मियाऊ मियाऊ कंदी आहे, चुल्ह जे अॻियां फिरंदी आहे। अखियुनि में चमक वढियल अथसि, ख़बर न कंहिंजी यादि में आहे। मियाऊ मियाऊ कंदी आहे, चुल्ह जे अॻियां फिरंदी आहे। अखियुनि में चमक वढियल अथसि, ख़बर न कंहिंजी यादि में आहे। फिकुर अथसि कहिड़ो अंदेशो, फिकुर अथसि कहिड़ो अंदेशो, या को अहिड़ो मामिलो मुझियलु आहे। मियाऊ मियाऊ कंदी आहे, चुल्ह जे अॻियां फिरंदी आहे। जिते बाहि ॿरे उहा जाइ जले, ॿिए खे कहिड़ी ख़बर। जिते बाहि ॿरे उहा जाइ जले, ॿिए खे कहिड़ी ख़बर। शायदि इन सबब करे ग़मगीन टंगिठी आहे। मियाऊ मियाऊ कंदी आहे, चुल्ह जे अॻियां फिरंदी आहे। अखियुनि में चमक वढियल अथसि, ख़बर न कंहिंजी यादि में आहे। के बदबख़्त के नेक बख़्त, के बदबख़्त के नेक बख़्त, अहिड़ो को ॾुखियो वक़्तु आहे। मियाऊ मियाऊ कंदी आहे, चुल्ह जे अॻियां फिरंदी आहे। अखियुनि में चमक वढियल अथसि, ख़बर न कंहिंजी यादि में आहे। भरवसो बि कीअं भरवसो बि कयईं, पर ख़्वारीअ खां बि निजात कोन मिलियसि। भरवसो बि कयईं, पर ख़्वारीअ खां बि निजात कोन मिलियसि। इन ॻाल्हि ते अजब थिए थो, इहा त ॼण तजब जहिड़ी ॻाल्हि आहे। मियाऊ मियाऊ कंदी आहे, चुल्ह जे अॻियां फिरंदी आहे। अखियुनि में चमक वढियल अथसि, ख़बर न कंहिंजी यादि में आहे। अखियुनि में चमक अथसि, तकलीफ़ पहुचण खां पोइ नेमत हासिलु थी अथसि। या अखियुनि में चमक अथसि, तकलीफ़ पहुचण खां पोइ नेमत हासिलु थी अथसि, उन ई ख़ुशीअ या फ़ख़ुर में आहे। मियाऊ मियाऊ कंदी आहे, चुल्ह जे अॻियां फिरंदी आहे। अखियुनि में चमक वढियल अथसि, ख़बर न कंहिंजी यादि में आहे।